आहे अखियुनि में साम्हूं न आहीं तूं पर यार समाई दिल में विसारियो नथो विसरी तूं जिंदगी जे राह में डोड़ी जॾे थकजी पवां याद तोखे हो करियां याद तोखे हो करियां जिंदगी जे राह में डोड़ी जॾे थकजी पवां याद तोखे हो करियां याद तोखे हो करियां हाँ जी भाई साहब, ये लीजिए। $54 to $59 24 खां वठी 29 हाँ बराबर ये 18 वरता हाँ या ओके हाँ मम्मा मम्मा मूंखे निंड नथी अचे राजू तू मीना कमाल आहे अॼु कीअं गॾिया हेॾनि सालनि खां पोइ हाँ हाँ 7 साल ऐं 4 महीननि खां पोइ गॾिया तोखे इहो बि यादि आहे इहो कुझु त छा यादि कोन्हे राजू तूं अञा कोन बदिलियो आहीं हाँ शायद पर ज़मानो ॾाढो बदिलजी वियो आहे हिक फैक्ट्रीअ में हर माण्हूअ खे रोज़ जे कम करण जा मिलंदा आहिनि 100 रुपया मोहनदास जे महीने जो ख़र्च आहे 3000 रुपया त हाणे इहो ॿुधायो त मोहनदास जनवरीअ में घणा पैसा बचाईंदो ऐं फेब्रुअरीअ में घणा पैसा बचाईंदो मैम साॻिया पैसा बचाईंदो न बिल्कुलु ग़लति मैडम पे बचाईंदो न इहो बि ग़लति हा मीना मैम हू जनवरी में 100 रुपया बचाईंदो पर फेब्रुअरी में हुनखे 20 रुपए जी खोट पवंदी वेरी गुड शाबाश हा इहो कीअं कए मैम छो जो जनवरी में 31 ॾींहं हूंदा आहिनि ऐं फेब्रुअरी में 28 ॾींहं शाबाश हाणे तव्हां सभिनी खे अरिथमेटिक में वधीक महिनत करणी पवंदी दिल चाहे थी तोखे हरदम हमेशा लब बंद रहनि था हरदम हमेशा राजू ही सुहिणो शेर कंहिंजे लाइ लिखी रहियो आहीं न पंहिंजे लाइ ॿियो कंहिंजे लाइ न छटकुड़ा न ॿुधाइणो हुजे त न ॿुधाए
पोइ राजो अञा अकेलो आई? मम्मा मम्मा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, कुझु खाइण लाइ ॾे न। हा पुट। छो ॿियो केरु गॾु हूंदो? छो अञा शादी कोन कई अथई? भला मूंखे केरु पसंदि कंदो? ऐं तो कंहिंखे पसंदि कयो? हा पर जंहिंखे मूं पसंदि कयो न उहा त जल्दी उॾामी हुई। त तो उॾामण छो ॾिनुसि? कुछ अकुल घटो कुछ हिम्मत। जैसी समझ में अचे तेसि ताईं ॾाढी देर थी चुकी हुई, ॾाढी देर। त अॼु जे हायर अर्थमेटिक जे क्लास में असां कमु करण जे रफ़्तार जे बारे में ॻाल्हायूं पिया। कमु करण जी रफ़्तार सभिनी जी साॻी कोन हूंदी आहे, इन करे जॾहिं जॾहिं जुदा जुदा माण्हू को कमु गॾु कनि था त हुननि जे कमु करण जी रफ़्तार जो असां टोटल करे ऐं उन जी एवरेज करे उन मां असां हिसाब कंदा आहियूं त इहो कमु केतिरनि ॾींहंनि में पूरो थिए थो। ऐं जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायमि त हायर अर्थमेटिक जो सब्जेक्ट सवलो त बराबरि कोन्हे, पर हिकु अहिड़ो लॉजिक जो ॾाढो स्कोरिंग सब्जेक्ट आहे। हिन सब्जेक्ट में उहा पूरी महिनत कई त तव्हां फुल मार्कूं खणी सघो था। ऐं इहो ॿुधाईंदे बि ख़ुशी पई थियमि त अॼु खां असांजी हिकिड़ी बालकी मीना बि ही क्लास जॉइन कयो आहे। गुड मॉर्निंग मीना, तुंहिंजी ॻाल्हि पे कयमि, वेलकम। भला इहो ॿुधाए त तो इहो फ़ैसिलो कीअं कयो? मूं पहिरें ॾींहं खां रियलाइज़ कयो त मूंखे हायर अरिथमेटिक सां ॾाढो प्यार आहे। जॾहिं जॾहिं तो सां मिलण जी सिक लॻे थी, सूर सीने मंझ पवे थो, दिल रोए थी, की न तो कुछ चई सघां, लब बंद रहन था, बंद लबन पुठियां ज़बान लेकिन थर थर कंबे थी। प्यार हिकु तरफ़ो भी कॾहिं थींदो आहे छा?
प्यार हिकु दिलि सां बि कॾहिं थींदो आहे छा? मां करियां प्यार, तूं बिल्कुलु न करीं प्यार, अहिड़ो बि कॾहिं थींदो आहे छा? राजू, तुंहिंजा ही सभु शेर कंहिंजे लाइ लिखियल आहिनि? हलो ॿारो, गुड आफ्टरनून मैम। कीअं आहियो? अॼु तव्हांजो आख़िरी ॾींहुं आहे हाँ यस मैम, यस। हिन कॉलेज जो, ऐं हाणे नई ज़िंदगीअ में कदम रखंदा तव्हां। यस मैम। का हेल्प घुर्जे त ज़रूर अचिजो। थैंक यू मैम। श्योर मैम। विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू वेरी मच मैम। ओके बाय। तो ॿुधायो न, तुंहिंजा इहे सभु शेर कंहिंजे लाइ लिखियल आहिनि? बसि ईअं ई लिखंदो आहियां कॾहिं कॾहिं ईअं। कॾहिं कॾहिं या रोज़? अञा केतिरो पंहिंजो पाण खां भॼंदे राजू? असां ॿई सम्झूं था त तुंहिंजा इहे सभु शेर मुंहिंजे लाइ लिखियल आहिनि। ऐं तो हिकु दफ़ो ईअं बि लिखियो हो त प्यार हिकु तरफ़ो हूंदो आहे। प्यार हिकु तरफ़ो कॾहिं न थींदो आहे राजू, हर किस न थींदो आहे। मां दुनिया ऐं घर सां विड़ी हर अरिथमेटिक जो क्लास खयो जे मां तुंहिंजे नज़दीक अची सघां, ऐं तूं हमेशह चुप रहे। पर तूं बि त चुप रही मीना। मां इन हिजाब खां चुप रहियसि त प्यार जो इज़हार हमेशा छोकिरो ई कंदो आहे। हर फिल्म, हर किताब में बि इहो ई पढ़ियो अथमि। सुबुह जो उथंदी हुअसि त इहो सुपिनो ॾिसी उथंदी हुअसि त अॼु तूं कुझु चवंदे अॼु तूं, पर उहा सुबुह कॾहिं आई ई कोन। राजू, जे तूं मूंखे सचो प्यार करीं थो त मूं सां हिकु वादो कर। मां बॉम्बे थी वञा, पंहिंजे भाउ सां हुते रहंदसि ऐं हुते अॻियां पढ़ाई कंदसि। जे तूं मूंसां प्यार करीं थो त तूं बि हुते अच, ऐं जे तूं हुते न आहे त मां समझी वेंदसि त तूं मूंखे कॾहिं प्यार कयो ई न हो। मुंहिंजी ग़रीबी ऐं मुंहिंजा हालात तूं न समझी सघंदी मीना। टिकट प्लीज, टिकट प्लीज। ओ हाँ, ज़रूर ज़रूर ज़रूर, ये लीजिए। थैंक यू। थैंक यू। छा पियो सोची राजू? बस यही, कुछ ख़ासि न। चइबो ख़ामोशी जी आदत अञा वई कोन अथई। ख़ैर, इहो ॿुधाए शादी वादी करण जो इरादो अथई या न? मूंखे घुराइण न विसारजांइ। हाँ, ज़रूर। प्रॉमिस? यस। छा प्रॉमिस जो जवाब हमेशा यस में ही ॾिबो आहे? भला मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए राजू, तूं मुंहिंजी शादीअ ते छो कोन आहीं? मूंसां आख़िरी दफ़ो बि मिलण जी इच्छा न थी तोखे?
टिजड़ो ही राजू की दी है तू प्यार कहे पर इजहार न करे सके पंहिंजी जिंदगी जो पहिरियों है सच्चो प्यार पंहिंजी ख़ामोशी जी बलि चढ़ा छॾे कॼु वञे थी हुआ तुझी जिंदगी खां परे तमाम परे हमेशा हमेशा लाए अॼु मीना जी शादी थी राजू हाणे वेठो पछतावे छे तो मूंखे कॾहिं यादि बि न कयो न राजू पोइ इन 7 सालनि में मां कोई नओं शहर न ॾिठो मीना त हिननि 7 ॾींहंनि में लिखी वठिजे छो जो मां हिते सिर्फ़ 7 ॾींहंनि लाइ ई आहियां खैर तूं हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾे तो करी मूंखे यादि कयो मूं हमेशा हरदम हर रोज़ सुठा लफ़्ज़ आहिनि कंहिंखे वरी शाइर बणाइण लाइ राजू यू स्टिल हैवन चेंज्ड मां लफ़्ज़ न सच थी चवां मीना चइबो आहे पर मां चवण जी न हक़ीक़त जी ॻाल्हि थी कयां राजू लॻे तो तोखे मूं ते विश्वास कोन्हे पर जे मां तोखे साथ थी ॾियां त पोइ यादि जी साथ थी भला उहा छा थींदी आहे हा थींदी आहे न बिल्कुलु थींदी आहे अच्छा त तूं छा मूंखे काई पुराणी डायरी ॾेखारींदी डायरी त कूड़ी बि लिखबी आहे हिकु सॼी डायरी हिकु ॾींहं में बि लिखी सघिजे थी मूं वटि तोखे ॾियण लाइ हिकु पकी साबिती आहे त मूं पंहिंजे जीवन में हिकु बि ॾींहुं अहिड़ो न गुज़ारियो आहे जॾहिं मूं तोखे यादि न कयो हुजे मीना ॾिस मां मञा थो त तो मूंखे यादि कयो हूंदो शायदि रोज़ भी याद कयो हुजे छाकाणि त मां बि तोखे हिकु ॾींहं लाइ बि भुला न सघियो आहियां पर मां इहो नथो सम्झी सघां त माण्हू इहा ॻाल्हि साबित कीअं करे सघंदो आहे ठीकु आहे त सुभाणे मंझंदि जो मुंहिंजे घर अच मां साबिती तुंहिंजे हवाले कंदसि ठीकु आहे सुभाणे 4 बजे सोनी सोनी केॾां वई सोनी बी मीना तूं वे मां ॾिसां तूं टेंशन न कर तूं वे सोनी 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 किथे हुई है तूं सोनी 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 किथे हुई है तूं मम्मी मां तो बस घणा दफ़ा चयो आहे कि मम्मी खे ॿुधाइण खां सवाइ किथे न वञिबो आहे जे तोखे कुझु थी पवे हा त मुंहिंजो छा हाल थिए हा बेटा मम्मा मां गुम थी वञा त अंकल मूंखे ॻोल्हे लहे हा ज़रूर बेटा Thank you, Raju. Thank you for everything. You saved the most precious person in my life. इट्स ओके अच्छा हाणे बस स्टेशन अचणी आहे त लहण जी तयारी कजे अच्छा पोइ इन 7 सालनि में मूं कोई नओं शइ न लिखियो आहे मीना
त हिननि 7 ॾींहंनि में लिखी वठिजे। दिल मंज दर्द अञा भी आहे। याद तुंहिंजी वही जाना है। वेंदी कीअं सा जा आ दिल में समाई, राजना आजा जी असां जुड़ाई। सोना सोना अंकल पुट अंकल अंकल हे कीअं आई पुट? ठीक आया। ठीक आई। ही टेडी तुंहिंजे लाइ ऐं ही कैंडीज। वाओ थैंक यू अंकल। ओह जस्ट अ स्मॉल थैंक यू। ॿियो कुझु न मिलंदो? व्हाट अंकल? मे बी हिकु भागी। सो स्वीट। राजू तू हाँ अच अच वे। चो तमाम खामोश है राजू। हाँ बस हद खां वधीक ख़ामोशी बि ज़िंदगी जो वहकड़ो बदिले थी छॾे। ऐं नदीअ वांगुरु इहो वहकड़ो एतिरो परियां थो वठी वञे जितां मोटणु अक्सर नामुमकिन आहे न। लगे तो तू अज वरी शायरीअ जे मूड में आई। खैर छा पीअंदे, चांहि या कॉफ़ी? भाई चांहि त ज़रूरु पीबी, पर साथी मिलण खां पोइ। साप्तीअ जी ॻाल्हि तुंहिंजे मन में घर करे वई आहे, है न? मीना तोसां मिलण खां पोइ मूं हिकु अजीब ख़ुशीअ जो एहसास कयो आहे, ॼण मूंखे का रूह जो ख़ज़ानो मिली पियो हुजे। पर मां इहा ॻाल्हि नथो सम्झी सघां त आख़िर यादि जी साथी थींदी छा आहे ऐं थींदी आहे बि या छो वरी? चङो, मां पहिरीं तोखे साप्ती थी ॾियां। सोना पुट। हाँ मम्मी। बेटा हेॾां अच। हाणे तूं अंकल खे पंहिंजी मम्मीअ जो नालो ॿुधाए सघंदी आहे? दैट्स वेरी इजी। मुंहिंजी मिठी सुठी मम्मीअ जो नालो आहे राजू। मम्मी मां वञा? हाँ राजू, हाणे मां खुद राजू आहियां। मुंहिंजो नालो ई राजू आहे। मुंहिंजो ससु ऐं सहुरो ॿई ॾाढे आज़ाद ख़्यालनि जा आहिनि। वेडीअ जे वक़्तु जॾहिं महाराज चयो त छोकिरीअ जो नालो मटे छा रखिजे, तॾहिं अलाए कीअं मुंहिंजे सहुरे चयो कि नाला त मिड़ई सभु साॻिया आहिनि, छो न छोकिरीअ खां ई पुछिजे त हूअ पंहिंजो नव जनम कहिड़े नाले सां शुरू करणु चाहींदी। तॾहिं अलाए कीअं पर मुंहिंजे वात मां राजू निकिरी वियो। हा राजू, शायदि
मुंहिंजी नज़रूं तोखे ॻोल्हींदियूं हूंदियूं, या पोइ शायदि मुंहिंजे दिलि में तुंहिंजो ख़्यालु हूंदो। उन हिकु पल मुंहिंजी ज़िंदगी खे हमेशह हमेशह लाइ बदिले छॾियो ऐं मां राजू थी वियसि। तू सचमुच खटी वही है मीना, सचमुच। अभी तो समझा मुझे था प्यार दिल जे तिजोरीअ में लिकाए रखण वारो खज़ानो कोन्हे। मां केतिरो चरियोसि मां। खैर चाय खणी थी अचां। प्लीज। दिल मंझि दर्द अञा भी आहे, याद तुंहिंजी। अंकल थैंक्स। तव्हां वरी कॾहिं ईंदा? पुटा जॾहिं तूं चवंदी आहे तॾहिं वरी ईंदुसि। सुभाणे प्रॉमिस? ॾिसूं था पुटा। यस। पोइ मां हलां मीना? ठीकु आहे। ठीकु आहे पुट, पोइ गॾिजूं था। बाय बाय। बाय बाय। माता के जय जयकार। अंकल अंकल अंकल, मम्मी अंकल। अरे मीना तूं? छो भाई, ही मंदिर रुगो तुंहिंजो आहे छा? मां बि त हिते स्कूल जे ॾींहंनि में ईंदी हुअसि जॾहिं मूंखे भॻवान खां कुझु घुरिणो हूंदो हो। त सोचियुमि छो न अॼु सोनियो खे इहो मंदिर ॾेखारियां ऐं मां बि आसीस वठां। हिकु ॻाल्हि ॿुधाए मीना, छा तोखे सच में लॻंदो आहे त भॻवान खां जेको घुरिबो आहे उहो ज़रूरु मिलंदो आहे? राजू, पूजा में ॾाढी शक्ति आहे। जे सचे दिलि सां भॻवान खां कुझु घुरिजे त भॻवान मन जी मुराद ज़रूरु पूरी कंदो आहे। अंकल अंकल, तव्हां असांजे घर 4 ॾींहं छो न आया? तव्हांखे प्रॉमिस जी माना ख़बर हुई न? हलो, हाणे तव्हांखे असांजे घर हलणो पवंदो। हलो। सोनू पुटा वो एक्चुअली सोनी एॾो चए थी त हल न, ॿारनि सां त प्रॉमिस निभाए। चङो, तव्हां हीअं कयो, तव्हां घर हलो, मां अॼु ज़रूरु थो अचां। ठीकु आहे, अॼु ज़रूरु ईंदुसि मां। हल अच्छा। पिजन रोड, रोड, ऑस्ट्रिच रोड, बराबरि ऑस्ट्रिच जो नाम दिया। ओके, स्पैरो रोड, बटरफ्लाई रोड, इंसेक्ट रोड, डॉगी रोड।
तू मिस्टेक है हाँ हाँ तू कितना थींदे बिल्कुल हाँ आज मतलब छा तो का मैं पूछूं ना फ्लोरा है ना मुके वो गाना बता जो गाना पे बता ना बुधा प्लीज मुके गाना बुधाना गानो वो केड़ो गानो मुके याद ना बुधाना वो अच्छा जो खीर पिए सो वीर थी वो ना तो केड़ो गानो मुखे चढ़े वे इंदे डाडो डुक्यो थी इंदे मारू मेरा डी इंदे रही कोन सा गंदे चरन वांगुर घुमंदे चरण वांगुर घुमने ऐपो दर दर पिंदे ना हु वरुण चौंदो अच्छा ठीक है अच्छा बेटा तुंहिंजो डैडी किथे है तवा डाडी असा मिलंदो हाँ पुट जरूर ताचो मूसा गड तुंहिंजा डैडी हिते ई आहिनि छा हाँ हाँ पुट किथे आहिनि डैडी ही आई मुंजा डैडी मम्मीअ चयो त डैडी ॾाढो परियां हली विया आहिनि सोनू बेटा अंकल किने आवियो अंकल त हली विया छा पई चई मूं अंकल खे ॾिठो त अंकल रोए पियो अंकल छो पियो रोए बेटा मां सिर्फ़ हुन रूम में अंकल के डैडी जो फोटो ॾेखारियो केरी न बहादुर अमीना केतरी बहादुरी सां दिल में दर्द के दबाए हिम्मत सां जीवन के मुंह पे दे मां तो शुरुआत खां ही बेहिम्मत हुयसि गीती पर न अञा भी देर न थी आहे हाणे भी जेको कुछ गलत थी चुको आहे उनखे सुधारे सघिजे थो हा राजू सुधारे सघिजे थो फोन खणो हेलो हाँ सोना पुट फोन खणण में एडी देर छो थी वई अंकल असां वापस ट्रेन में था वञूं हाँ मम्मी ॿाहिरि ऑटो में वेठी आहे मां डॉल खणण आई हुयसि मम्मीअ चयो जल्दी अचे न त गाॾी छुटी वेंदी हलो बाय अंकल सोना पुट ना राजू हिन दफ़े गाॾी न छुटंदी गाॾी हिन दफ़े भाई साहब जरा जल्दी कीजिए ना प्लीज मैं बड़ी मुसीबत में आ जाऊंगा प्लीज जरा जल्दी कीजिए ना
अंदर अचो ना। मीना तू तो ॿिनि ॾींहंनि खां पोइ वञण वारी हुई न। उहे तो ये चेंज ही तो जीवन जो नियम है राजू। एनीवे थैंक यू सो मच। तोसां मिली मां ॾाढो ख़ुशि थियसि। मां अक्सर ज़िंदगी में सोचंदी हुअसि कि वरी तोसां गॾिजी सघंदसि या न। दिल मंझ दर्द अञा भी आहे। न मीना हाणे मां तोखे वञणु ॾींदुसि। छा थो चई राजू? हा मीना हिकु दफ़ो तोखे पंहिंजी ज़िंदगी में वञणु ॾेई मां ॾाढी वॾी भुल कई आहे। तोखे ज़िंदगी में वञणु छा ॾिनो ॼण ज़िंदगी जी अधु माना ई ख़तमु थी वई। न अगरि मां साॻी ग़लती वापसि कंदुसि त ॿुधाए मुंहिंजी ज़िंदगी में छा रहंदो। राजू तू होश में त आहीं? हा मीना हा बिल्कुलु होश में आहियां। सालनि खां पोइ होश में आयो आहियां। ऐं हाणे तूं मूंखां इहे सवाल थी पुछे। मीना तुंहिंजे बग़ैर मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे मीना। न सिर्फ़ु अधूरी आहे पर बेमाना पिणु। राजू तू ॾिसी नथो ज़िंदगी जो वहिकिरो केतिरो न अॻियां निकिरी वियो आहे। न मीना मां ज़िंदगी जे हिन वहिकड़े खे भले छॾींदुसि। जेको वहिकड़ो ॿिनि अलॻि अलॻि हिसनि में वहंदो आहे अॻियां वञी वापसि मिली वेंदो उनखे त पवित्र संगम चवंदा आहिनि। राजू गाड़ी छुटण वारी है। मीना न मीना हाणे त मां न गाॾी खे न वञण ॾींदुसि। हाणे मां तोखे किथे न वञण ॾींदुसि। अच्छा अच्छा हाणे मुंहिंजी मंज़िल उहा ई आहे जिते मुंहिंजी मीना आहे।